वॾनि फ़ोटनि खे बरेसगीर में मसालनि जा शहनशाह सॾियो वेंदो आहे। वॾा फ़ोटा रोज़ असांजे घरनि में थींदड़ भाॼियुनि में इस्तेमालु थियनि था, जेके खाधनि में बहितरीन ज़ाइके ऐं वणंदड़ ख़ुशबूअ जा मज़ा ॿीणा करे छॾींदा आहिनि। पर न रुॻो ख़ुशबू ऐं ज़ाइके, पर फ़ाइदनि जे हवाले सां बि इन्हनि जी तमामु घणी अहमियत आहे। अॼु असां अव्हांखे वॾनि फ़ोटनि जे अहिड़नि फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं जंहिंखां पोइ तव्हां उन्हनि जो इस्तेमालु ज़रूरु करणु शुरू कंदा। वॾा फ़ोटा वात जे तक़रीबन सभिनी बीमारियुनि लाइ पंहिंजो मटि पाण आहिनि। वात में जरासीम, बदबू, तोड़े ज़ख़्म ऐं ॿिया मसइला हुजनि, वॾनि फ़ोटनि जहिड़ो फ़ाइदेमंद को ॿियो नुस्ख़ो नथो थी सघे। उहे वात जी बदबू ख़तमु करे वणंदड़ ज़ाइको ऐं ताज़गीअ वारो साहु ॾियारीनि था। मेडिकल साइंस मूजिबि वॾनि फ़ोटनि में अहिड़ा मुरकिब मौजूद आहिनि जेके मादे जी तेज़ाबियत खे ख़तमु करण सां गॾु अल्सर खां बि आराम पहुचाईंदा आहिनि। विटामिन सी असांजी मुदाफ़ियती क़ुवत लाइ इंतिहाई अहम विटामिन आहे, जेका असांजे इम्यून सिस्टम खे बहितर करे थी ऐं इहा वॾनि फ़ोटनि में वॾे मिक़दार में मौजूद आहे, जंहिंजे करे वॾनि फ़ोटनि जो इस्तेमालु जिस्म में रत जे वहिकरनि खे बहितर कंदो आहे, जंहिंसां जिस्म में ऑक्सीजन जी फ़राहमी नॉर्मल थिए थी ऐं जिस्म जा उज़वा बहितर अंदाज़ में कमु कंदा आहिनि। वॾनि फ़ोटनि जो रोज़ानी इस्तेमालु दिलि जी सिहत बहितर रखण लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त वॾनि फ़ोटनि जे इस्तेमाल सां दिलि जी धड़कन नॉर्मल रहंदी आहे, जंहिंसां ब्लड प्रेशर बि ज़ाब्ते में रहे थो। वॾनि फ़ोटनि में मौजूद एंटीऑक्सीडेंट्स ख़ासियतूं विटामिन सी ऐं पोटाशियम जहिड़ा मिनरल न रुॻो जिस्म जी सिहत लाइ पर चमड़ीअ लाइ पिणु फ़ाइदेमंद आहिनि। वॾा फ़ोटा चमड़ीअ खे ताज़ो, तवानो ऐं मज़बूत रखंदा आहिनि। वॾनि फ़ोटनि जो इस्तेमालु मादे, पेट जे मसइलनि, दिमाग़ खे राहत ऐं ताज़ो साहु खणण लाइ बहितरीन साबित थींदो आहे, जंहिंसां माण्हू हर वक़्तु चुस्त ऐं फुर्त रहे थो। उहे वधियल पेट खे घटाइण, पेट जी गैस जे ख़ात्मे ऐं आंड्रनि जे मसइलनि लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। रोज़ानी बुनियादनि ते हिकु या ॿ वॾा फ़ोटा चॿाड़े चॿाड़े खाइजनि त ॼाणायल फ़ाइदा माणे सघिजनि था।